नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिहिल करीम। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। तंज़ीलुल किताबि मिनल्लाहिल अज़ीज़िल अलीम। गाफ़िरिज़ ज़ंबि क़ाबिलित तौबि शदीदिल इक़ाब। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला वत्तबअुन नूरल्लज़ी उन्ज़िल मअह। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरआनि मा हुवा शिफ़ाअुन व रहमतुल लिल मुमिनीन। सदक़ल्लाहु मौलानाल अज़ीम। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम। मोहतरम अज़ीज़ दोस्तों, दुनिया में केड़ा मानू कामयाब आहिनि, केड़ा मानू नाकाम आहिनि, या ख़बर की पवे तो केड़ा इंसान सआदतमंद आहिनि ऐं केड़ा इंसान बदबख्त आहिनि। उनखे कीअं परखिजे या ॼाण कीअं हासिल कजे तो ही इंसान नेक बख्त है ऐं ही इंसान बदबख्त है। कीअं मालूम कजे? भाई बुखार के लाइ तो थर्मामीटर है ना, वात में रखो था ख़बर थी पए बुखार। हर शइ खे मालूम करण जे लाइ अॼुकल्ह हिन जदीद साइंस में अहिड़ियूं शयूं निकिरी पयूं आहिनि जो तव्हांखे ॿुधाईंदा त अॼु हेतिरी घिम आहे, अॼु हेतिरी गर्मी आहे, अॼु हेतिरी थधि आहे। वञो इंसान जे बारे में कीअं मालूम कजे त हीउ इंसान बदबख्त आहे, हीउ नेक आहे? छा इंसान जे इन उसूल खे अक़ल सां परखियूं? न, अक़ल जी दौड़ वध में वध तजर्बनि ताईं, प्रैक्टिकल ताईं, जेके शयूं ज़ाहिर नज़र अचनि पियूं उन्हनि में दौड़ चक वठ पकड़ इंसान जो अक़ल एस ताईं आहे। इंसान जे सआदत ऐं नेक बख्ती जो ताल्लुक़ आहे अक़ीदनि सां। इंसान जे सुठे हुजण जो, कामयाब हुजण जो ताल्लुक़ मिट्टी सां कोन्हे, लोह सां कोन्हे, टामे सां कोन्हे, हवाई जहाज सां कोन्हे, रेलगाॾीअ सां कोन्हे, एटम बम सां कोन्हे, खाधनि पीतनि सां कोन्हे, कपिड़नि लटनि सां कोन्हे, सवारियुनि सां कोन्हे। इंसान जे सुठे हुजण जो ताल्लुक़ अक़ीदनि सां। इंसान जे सुठे हुजण जो ताल्लुक़ अख़लाक़ सां। इंसान जे कामयाब हुजण जो ताल्लुक़ अमल साले सां। केड़ा अमल साले आहिनि, केड़ा बुरा आहिनि, केड़ा अक़ीदा सुठा आहिनि, केड़ा ख़राब आहिनि, केड़ा अख़लाक़ सुठा आहिनि, केड़ा अख़लाक़ बुरा आहिनि, एस ताईं अक़ल पहुची नथो सघे। इहा अक़ल जे परखण खां ॻाल्हि ज़ोर आहे। नंबर 2, अक़ल त असां ॾिनो आहे पर अक़ल में वहम हूंदो। अक़ल में वहम हूंदो। क्या ॿियूं मुंहिंजो अहिड़ा केॾा वञूं?
अरे ही भेणो माण्हू आयो आहे थोरो जांच कयोसि भेणो पोइ हथियार बथियार त कोन्हे मथां मूंखे हणी करे हाँ छोकरी जी सनावती करियूं था पर भेणा ईसो माण्हू सुठो आहे रुने घणो थो घर रहे कोन थो हिन अकल वारा पर रहम अथनि वञा त हैदराबाद पर भेसा खुदा करे किथे रस्तो ब्लॉक न हुजे गाॾी टायर पंचर न थी टायर पोयूं हिकिड़ो जॾो अकल जो मण अथसि पर रहम छॾींदुसि कोन ॿनीअ में सगावतीअ में घर में थोरो जांच कर मूं गाॾी अञा लाच कई अला कोन कई अकल इहो फ़ैसिलो कोन कंदो हिकु त अकल जी रसाई कोन्हे ॿियो त अकल ते रहम हूंदो टे नंबर ते त दुनिया में अकल हिकु जहिड़ा कोन्हे अकल घटि वधाई हिकिड़े माण्हू खे दुकान खोलियो हुनखे 5 लख रुपए जो सामान रखी ॾे भाई दुकान बि तोखे मूं ठाराए ॾिनो आहे न ते मूं 15 लख ख़र्च कया आहिनि 5 लख जो न तोखे सामान रखियो थो ॾियां वही गुज़र कर साल खां पोइ पुछेसि त टको बि कोन हूंदो माण्हू सभु रोज़ था कनि हीउ ठल ते वेठो मूड़ी बि चट कई ॿियो उहो माण्हू आहे जो गाॾे ते चणा थो विकिणी अॼु हू बंगलनि जो मालिक आहे प्लाटनि जो मालिक आहे बकरियुनि जा बि धण हुनजो घर में ठारायो छोरा पढ़ायो हिकिड़ा माण्हू अकल जे करे हुकूमत जे तख़्ते ताईं वञी पहुचनि था हिकिड़ा माण्हू बेअकली जे करे सदाई या कोडर कोले ते या ॿुध इहे मुंडा इहे बनियूं इहे भाग अकल घटि वधाई हिकिड़ा माण्हू अकल जे करे वॾा फ़ैसिला कंदा आहिनि ॿिया बेअकली जे करे मार खाई वेंदा आहिनि अकल दुनिया में हिकु जहिड़ा आहिनि ई कोन इन जे करे अकल इहो फ़ैसिलो कोन कंदो त इंसान कामयाब थी तूं मूंखां पुछंदे इंसान कामयाब कोन हा तुंहिंजो जेको करोड़पति हुजे हिन खां पुछे इंसान कामयाब कोन तुंहिंजो जेको 200 एकड़ धनी हुजे इंसान जा फ़ैसिला त घटि वधे छो त अकल घटि वधे नंबर 4 अकल इहो फ़ैसिलो कोन कंदो छाजे करे त अकल जज़्बाती हूंदो आहे अकल जा फ़ैसिला जज़्बाती हूंदा आहिनि हिकिड़ा जज़्बनि में अची विया पत्थर जा बुत ठाहे हुननि जे अॻियां हथ वधी वई हिकिड़ा जज़्बात में अची विया उन्हनि फ़ैसिलो ॾिनो त माण्हू जो गोश्त खाइणु जाइज़ कोन्हे आराम आहे हिकिड़ा जज़्बात में अची विया जिन जो सूअर जो गोश्त ॾाढो सुठो आहे हिन में खाइण सां ताक़त मिले थी इहे सभु जज़्बाती फ़ैसिला आहिनि हिकिड़ा हलिया विया शिरक ॾांहुं हिकिड़ा हलिया विया तौहीद ॾांहुं हिकिड़ा गऊ जे अॻियां झुकिया हिकिड़ा पुतनि जे अॻियां झुकिया हिकिड़ा ख़ुदा जे अॻियां झुकिया हिकिड़नि शराब खे हलाल करार ॾिनो व्याज खे हलाल करार ॾिनो सम्झो हिकिड़नि हराम करार ॾिनो इहे सभु जज़्बाती फ़ैसिला हुआ इन जे करे इंसान जे अकल खे इहो पावर कोन्हे त इहो फ़ैसिलो करे त इंसान नेक कहिड़ो आहे बद कहिड़ो आहे कामयाब कहिड़ो आहे नाकाम कहिड़ो आहे इहो फ़ैसिलो इंसान जो अकल न करे सघंदो बल्कि इहो फ़ैसिलो करणु त ही इंसान कामयाब आहे ही नाकाम आहे इहो फ़ैसिलो करणु रब ज़ुल जलाल जो कमु अल्लाह जो कमु आहे रब फ़ैसिलो करे इंसान जो अकल जिते खुटे थो न पोइ अॻियां अल्लाह जो कमु शुरू थो थी तुंहिंजी रसाई त आसमान ताईं बि कोन्हे तो त अञा चंड ताईं पहुतो आहीं पोइ सिटी अञा मथे आहे पोइ आसमान अञा मथे आहे पोइ अहिड़ा 7 आसमान आहिनि हीउ आसमान जेको पाखे नज़र अचे पियो न इहो एॾो वॾो आहे जो हीअ सॼी ज़मीन इन आसमान जे अॻियां रखो त मुंगीअ जे छले बराबरि ॿियो इन खां वॾो
वॾो, चौथो हुन खां वॾो, पोइ अर्श। तुंहिंजी अकिल ते अकिल जो कई तो वारो अकिल जेको आहे कमु कोन कंदो। इहो फ़ैसिलो अलाह जो, इहो फ़ैसिलो करे त रब करे त हीउ इंसान कामयाब आहे, नाकाम आहे। ऐं अलाह तबारक व तआला जेके फ़ैसिला कया इंसाननि जे कामयाबी ऐं नाकामी जा, उहे जेके असां ताईं रब पंहिंजा फ़ैसिला मोकिलिया आहिनि, उनजो नालो क़ुर। अलाह जा फ़ैसिला क़ुर में। हाणे असीं मुस्लमान चऊं था त भई क़ुर जी ज़रूरत आहे, क़ुर जो हुजणु ज़रूरी आहे, क़ुर खपे, क़ुर जी घुर्ज आहे, क़ुर असांजी ज़रूरत आहे। यहूदी नथो मञे, अंग्रेज नथो मञे, काफ़िर नथो मञे, चए तो क़ुर जी ज़रूरत कोन्हे। हाणे जेकॾहिं तूं क़ुर जी आयत पढ़ी हुनखे ॿुधाईंदे त हुजे त क़ुर जो मञे ई कोन थो, दलील वरी क़ुर में पढ़ी। हाणे हुनखे कीअं सम्झायूं त क़ुर जी ज़रूरत आहे? हाणे हुनखे अक़ली दलाइल ॾेई मञाइबो, अक़ली दलाइल सां हुनखे क़ाइल कबो त क़ुर जी ज़रूरत आहे। हलो, पहिरियों दलील, हिन दुनिया में हर इंसान चाहे तो तव्हां सदाई रहो, मरण लाइ पोइ तयारु बनो। वाणी चए तो सदाई रहां, गैर मुस्लिम चए तो सदाई रहां, यहूदी चए तो सदाई वेठो हुजां, अंग्रेज चए तो सदाई वेठो हुजां, मुसलमान चए तो सदाई वेठो हुजां। ओ आवाज़ पुछण में को 100 साल जो पोरो हुजे जेको खट ते पियो हुजे, हुन खां पुछो मरण लाइ तयारु? जंहिंमां सभु बेदार हुजो, उन खां पुछे त मरण लाइ तयारु आहे? ए अब्बा, ढगो विकिणो, ढगी विकिणो, मेंह विकिणो, प्लाट विकिणो, मूंखे खणी हलो बेटा। तो मड खे छा खणी हलो न, हद न गुड का शइ कोन रही आहे। मूंखे खणी हलो, कराची खणी हलो, आगा खान में खणी हलो, लाहौर खणी हलो, सम्झो। हर इंसान चवे तो सदाई रहां। या इंसान जी फितरी ऐं तबई तलब आहे। इंसान तमन्ना, तलब ऐं तड़प उन शइ जी कंदो आहे जेका शइ मुमकिन हुजे, थियण जोगी हुजे। मुहाल शइ जी इंसान तमन्ना कॾहिं कोन कई आहे, न कंदो। अवी वेठा आहियो, भला कॾहिं अव्हांजे दिलि में इहा ख़्वाहिश आई आहे त मुंहिंजा पर हुजनि त कराऊं बाज़ वांगुरु उॾामां? इहा कॾहिं ख़्वाहिश कई अथव? छो त इहा ख़्वाहिश मुमकिन ई कोन्हे, थियण जहिड़ी कोन्हे। अव्हां कॾहिं इहा ख़्वाहिश कई आहे दिलि में? अव्हांजे करे तमन्ना पैदा थी आहे त आऊं मलाइक थियां, आसमाननि ते वञी रहां? न, इहा थियण जहिड़ी कोन्हे। भला तुंहिंजे दिलि में कॾहिं ख़्यालु आयो आहे त माई खे चओ त पथरनि खे पीउ सांझी कुटे बसर जो, पत्थरनि जो भत कीअं? माना जेका शइ थियण जहिड़ी कोन्हे का, इंसान हुनजी तमन्ना कंदो ई कोन्हे। इंसान जी आदत आहे। भला तुम मेंह के ॾोंदा आहियो न, बकरी खे, ढगी खे ॾोंदा आहियो। भला ढगे जे अॻियां ज़रूरी खणी करे वेठो ई न ढगो थो, कॾहिं पांडे जे अॻियां वेठो ई त पांडे खे फिरो, उहे जानवर आहे, तुंहिंजो आहे। तुंहिंजी ख़बर आहे कि इहा शइ थींदी कोन। जेका शइ थियण जहिड़ी हूंदी उहा तूं घुरंदे। हा, तुंहिंजे दिलि में ख़्यालु ईंदो, यार शाहूकार थियां, यार चङो भलो हुजां, यार सिहतमंद हुजां, यार सुठी शादी मिले, यार सुठो घर, अहिड़े क़िस्म
किस्म जो दिल में तमन्नाऊं पैदा थींदियूं, अहिड़े क़िस्म जो ख़्वाहिशूं दिल में पैदा थींदियूं। हाणे उन सां गॾोगॾु इंसान जे दिल में हिकिड़ी ख़्वाहिश आहे त आउं सदाई रहां, माना इहा शइ थियण जोगी आहे। इंसान जा तलब ॿियो करे थो सदाई रहां, त इहा शइ मुहाल कोन्हे, मुमकिन आहे इंसान सदाई रही सघे थो। इंसान सदाई रही सके तो, पर थोड़ी अटकल सां। मच्छी तव्हांखे ख़बर आहे हिकिड़ी अहिड़ी शइ जेका ख़राब थींदी। मच्छी खे कुझु ॾींहं रखणो आहे त अटकल कबी। मच्छी खे चीरे आंडा उजड़ियूं कढी गद्दियूं करे चीरे उनमें लूणु हणी सुकायोसि, सुकाए रखी जगह मच्छी ख़राब कोन थींदी। सुकल मच्छियूं बाक़ाइदे का शहरनि में मिलनि थियूं, गाॾनि ते रखियूं सुकल साना मिलनि था। जेका शइ ख़राब थियण जहिड़ी आहे उनखे जेकॾहिं का शइ ॿी मसाले तौरु दवा तौरु का शइ लॻी वञे त उहा शइ ख़राब थियण खां बची वेंदी, कुझु वक़्तु हली वेंदी। चीन जे अंदर जेकॾहिं कंहिं लाश खे रखणो आहे त संदूक ठाहे और सॼी माखी सां भरे उन में लाश रखी छॾींदा आहिनि। माखियुनि जे मथां पलटी वेंदी आहे। जेको लाश माखी में रखियो हूंदो उहो ख़राब कोन थींदो, भले केतिरो वक़्तु रखियो, माखी उन ख़राब थियणु कोन ॾींदी। मिस्र जे अंदर फरान जो लाश रखियो आहे ऐं उन सां गॾु ॿिया लाश रखिया आहिनि, ख़राब कोन था थियनि। मिस्र जे अंदर सूफ़ रखिया आहिनि जिन खे हज़ारों साल गुज़री विया आहिनि। अजायब घर में माण्हुनि सूफ़ ॾेखारींदा उन ते सन लिखिया पिया आहिनि, हज़ारे सालनि जा सूफ़ रखिया आहिनि। यानी इंसान हिन फ़ानी दुनिया में अहिड़े क़िस्म जो मसालो ठाहे सघे थो जेको कंहिं शइ खे ख़राब थियण खां बचाए थो। जेकॾहिं ही इंसान जो अक़ुलु अहिड़े क़िस्म जी दवा ठाहे थो जेका ख़राब थियण खां बचाए थी, जेका शइ ख़तमु थियण वारी आहे उनखे ज़िंदगी बख़्शे थी, त मुंहिंजा दोस्त तो जेका तमन्ना कई आहे दिलि में त आउं सदाई रहां, अल्लाह ताला तुंहिंजे इन तमन्ना खे पूरे करण जे लाइ अल्लाह ताला दवा ऐं मसालो जेको मोकिलियो आहे उनजो नालो क़ुर आहे। तूं मसाले सां इन क़ुर वारी दवा सां टच थी वञ, जीअं माखी लाश खे ख़राब थियण कोन थी ॾे, लूणु मच्छी खे ख़राब थियण नथो ॾे, जीअं अल्लाह जो क़ुर तोखे ख़राब थियण कोन ॾींदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। क़ुर तुंहिंजी ज़िंदगी बचाईंदो। तुंहिंजी तमन्ना तो सदाई रह या तोखे क़ुर बख़्शींदो, क़ुर जे वसीले सां तोखे मिलंदी। पर उहा तुंहिंजी इहा तमन्ना सदाई रहण वारी जेकॾहिं तूं क़ुर सां टच बि थी वए न त तोखे इहा तुंहिंजी जेका तमन्ना पूरी थींदी न उहा हिते कोन थींदी। छो? हिते ज़मीन आरज़ी, हिते जी कणिक आरज़ी, हिते जो पाणी आरज़ी, हिते जा हंध बिस्तरा आरज़ी, हिते जूं जायूं आरज़ी, खाधा पीता आरज़ी, सवारियूं आरज़ी। इहो टोटल शइ फ़ानी आहे, फना थियण वारी आहे। इन में हमेशगी ऐं दवाऊं कोन मिलंदो। अलबत क़ुर वारो मसालो तोखे दवा में ज़िंदगी ॾींदो, पर हितां छिके जन्नत में पुॼाए पोइ तोखे ज़िंदगी आई। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। क़ुर सिज वांगुरु तव्हां रंगीन कपिड़ो, कारो कपिड़ो हुजे, बिलू कपिड़ो हुजे, उनखे तव्हां कारे में छॾियो, सिज जी रोशनी उनखे लॻे, कपिड़े जो रंग ख़राब थींदो। वो कारो बड़ा अछो थी वियो, कान हंधे पियो कड़ी कड़ी अछो थी वियो, बिलू हो बड़ा अछो थी वियो। वरी धोबी के बिहारो काड़े में कपड़ा धोए, हारी के बिहारो बनी में काड़े में कम करे। मां गोरो काड़े में जो कम शुरू कई सॼो ॾींहुं काड़े में बीठो त माण्हू फिरी गोरे मां कारो थियो ऐं कपिड़ो कारो हो सो कारे मां फिरी अछो थियो। सिज जी रोशनी असर माण्हू ते बि छॾियो, कपिड़े ते बि छॾियो,
पर कपड़ो रंग बदलाए अछो थी वियो, माण्हू रंग बदलाए कारो थी वियो। क़ुरान रोशनी छॾी पर हिकिड़े जे दिल में ईमान हो, पंहिंजे दिल में कुफ्र हो। जिन जे दिल में ईमान हो क़ुरान उन्हनि खे छिके सदाई लाइ जन्नत पहुचायो। जिन जे दिल में कुफ्र हो क़ुरान छिके उन्हनि खे सदाई लाइ जहन्नम जे हवाले कयो। सिज ॿई असर छॾींदो आहे, क़ुरान ॿई असर छॾींदो आहे। वनो नज़िल मिनल क़ुरान मा हुवा शिफ़ाउन व रहमतुल लिल मुमिनीन वला यज़ीदु ज़ालिमीन इल्ला ख़सारा। इहो ई क़ुरान आहे जेको मुमिननि लाइ रहमत आहे, ज़ालिमनि लाइ ख़सारो आहे। क़ुरान थो चए, क़ुरान ॿई असर थो छॾे। जीअं सिज ॿई असर थो छॾे त मुंहिंजा दोस्त जेकॾहिं सदाई रहणु चाहियो था त उहा तव्हांखे ज़िंदगी मिलंदी सदाई वारी, पर हिते कोन मिलंदी। छो त ही जहान फानी आहे, मिलंदी हुन जहान में। पर शर्त इहो आहे त तोखे उहो मसालो लॻल हुजे, उहा दवा लॻल हुजे जेका तोखे ख़राबु थियणु न ॾे। अलाह ताला हिन इंसान खे ख़राबु थियण खां बचाइण लाइ जेको मसालो तजवीज़ कयो आहे उनजो नालो क़ुरान। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। क़ुरान सां रखी यारी त ॾे तोखे दिलदारी। मौलाना अब्दुल्ला कैंडीवरम चवंदो हो, क़ुरान सां रखी यारी त ॾे तोखे दिलदारी। सुभान अल्लाह। पहिरियों दलील त इंसान जी इहा तमन्ना तॾहिं पूरी थींदी जॾहिं इंसान अल्लाह जे क़ुरान सां टच थिए ऐं क़ुरान सां यारी रखे, पोइ इहा इंसान जी तमन्ना पूरी थींदी। नंबर 2, ही जेको इंसान आहे इन जे अंदरि 2 शयूं आहिनि। हिकिड़ो जिस्म आहे, ॿियो रूह आहे। रूह ऐं जिस्म ॿई सवारियूं आहिनि। हिकिड़ो घोड़ो, ॿियो हुनजो घोड़े जो सवार। ही जिस्म घोड़ो, रूह हुनजो सवार। तव्हांजो न महिमान घोड़े ते चढ़ी अचे, अवांजे बाराड़ी में जेकॾहिं को महिमान घोड़े ते चढ़ी अचे न त घोड़े खे ॻाह ॾिजां, महिमान खे ईअं सुम्हारे छॾिजां, चओ माशाअल्लाह कॾहिं छा चवंदा कॾहिं वञो अड़े वाह घोड़े जो बंदोबस्त कई गाॾो बाक़ी घोड़े सवार छुटो। हाणे आउं त तव्हांखां पुछां, घोड़ो सवार ऐं घोड़ो इन में भलो केरु आहे? इन में इज़तदार केरु आहे? इज़तदार त घोड़े सवार आहे, घोड़ो त हुनजी सवारी आहे। पोइ तो जहिड़ो बेवकूफ़ माण्हू करे चइबो जे घोड़े लाइ त गाह कयो पर घोड़े सवार कीअं त बुखियो रखियो। इहे त तिरपण जा फ़ैसिला आहिनि। इंसान हिन जे अंदरि रूह सवार, जिस्म जो घोड़ो। हाणे अल्लाह तबारक व तआला घोड़े लाइ ऐं घोड़े जे सवार लाइ ॿिन्हिनि जे लाइ खाधे पीते जो बंदोबस्त कयो आहे। ही जिस्म आहे, इन जे लाइ अल्लाह तबारक व तआला खाधनि पीतनि जा इंतज़ाम कया। अनाज, फ्रूट, कई क़िस्म फ्रूट जा, कई क़िस्म अननि जा, खाधनि जा क़िस्म ॾिसो, फ्रूटनि जा क़िस्म ॾिसो, शरबतनि जा क़िस्म ॾिसो, पाणी, गोश्त, खीर, मखण, ये सभु अल्लाह ताला इंसान जे जिस्म लाइ ठाहिया आहिनि त इंसान जे जिस्म खे खाधो मिले। जिस्म मिट्टी में ठहियो हो, इन करे अल्लाह ताला इंसान जे जिस्म जो खाधो टोटल मिट्टी में ठाहियो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। तव्हां कणिक था खाओ, मिट्टी में ठही, बिस्किट खाओ, मिठाइयूं खाओ, फ्रूट खाओ, खजूर खाओ, बिरयानियूं खाओ, भत खाओ, खीर मखण खाओ, टोटल ते करे छिकींदा रही ॻाल्हि कयो त फिरी ये शयूं टोटल मिट्टी में ठही। ठीक है, सुभान अल्लाह।
रूह इंसान जो जेको घोड़े जो सवार है वो लतीफ़ है। लतीफ़ उन शइ खे चइबो जेका नज़र न अचे। हवा नज़र अचे थी आहे लॻे पई नज़र अचे थी लॻे पई हाँ नज़र अचे थी जी न लतीफ़ शइ नज़र न ईंदी आहे। रब आहे हाँ नज़र अचे थो न छो लतीफ़ आहे। लतीफ़ शइ नज़र न ईंदी आहे। लतीफ़ शइ नज़र न ईंदी आहे। ही गुलाब जो गुल आहे जी हाँ। खुशबू अचे थी जी हाँ। नज़र अचे थी जी न आहे खुशबू हाँ नज़र अचे थी जी न छो तो खुशबू लतीफ़ आहे। लतीफ़ शइ नज़र न ईंदी आहे। चाहे मिठी आहे जी हाँ। मिठास नज़र अचे थी जी न छो तो मिठास या सिफ़त आहे या लतीफ़ शइ नज़र न ईंदी आहे। जी मिठास नज़र नथी अचे खुशबू नज़र नथी अचे हवा नज़र नथी अचे रब नज़र नथो अचे तीअं इंसान जो रूप लतीफ़ आहे। लतीफ़ नज़र न ईंदो आहे। इनजे करे अल्लाह ताला जिस्म चूंक ज़ाहिर हो इनजे करे उनजी खाधो ज़ाहिरी शयूं ठाही कणिक चांवर बिस्किट मिठाइयूं फ्रूट रूह लतीफ़ आहे ऐं लतीफ़ शइ खे खाधो बि लतीफ़ खपे। इनजे करे हिन रूह जे खाधे लाइ अल्लाह साईं क़ुर मोकिलियो। जिस्म मिटीअ मां ठहियो हो खाधो मिटीअ मां ठाही रूह मथां आयो हो अमरे रब्बी आहे। इनजे करे रूह जो खाधो मथां मोकिलियईं। इन रूह जे खाधो जेको अलाह थी मथां मोकिलियो आहे इन जो नालो क़ुर आहे। जे जिस्म खे खाधो ॾींदे त जिस्म इबादत करे सघंदो जिस्म खे जेकॾहिं खाधो ॾींदे त जिस्म कमकार करे सघंदो जेकॾहिं रूह खे खाधो ॾींदे त रूह इबादत करे सघंदो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जिस्म जो खाधो बंदि कंदा जिस्म कमज़ोर थींदो। कमकार वियो लाबारो वियो वेर वई थ्रेशर वियो कोडर वई कुहाड़ी वई सभु कम मोकिलाया छो त जिस्म कमज़ोर थी वियो। जॾहिं रूह कमज़ोर थींदो आहे तॾहिं इबादत वई निमाज़ वई तहज्जुद वियो इशराक वियो ज़िक्र वियो तिलावत वई दुरूद वियो सभु कुझु मोकिलायो छो त रूह बीमार थी वियो आहे। रूह खे खाधो मिलियो ई कोन। मुंहिंजा दोस्त जेकॾहिं चाहियो था त दुनिया में मस्त मवाड़ रहूं त सुठा खाधा ऐं ताक़त वारा खाधा खाऊं। जेकॾहिं चाहियो था त इबादत करे सघूं अल्लाह जे इबादत में मज़ो अचे निमाज़ बि पढ़ूं तहज्जुद बि पढ़ूं इशराक बि पढ़ूं रोज़ा बि रखूं त रूह खे खाधो ॾियो ऐं रूह जे खाधे जो नालो क़ुर। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। रूह जो खाधो बंदि थींदो रूह कमज़ोर थी वेंदो। अॼु तव्हां असां सभु मुस्लमान आहियूं। नमाज़ केरु पढ़े थो विरले या हाणे ॻोठ में मसीह ठही पिया हिन में का तव्हांखे सलाह अचे थी ॾाढा महाराज पढ़ंदो हो। हल सजण स्कूल में आयो मास्टर तेजी छोकरनि खां पुछो की सवाल आहे छोकरा ॿुधायो कहिड़ो माण्हू नमाज़ कोन पढ़ंदो आहे। ॿुधायो कहिड़ा कहिड़ा माण्हू नमाज़ नथा पढ़नि। हिकिड़े छोकिरे चयो साईं जेके मरी विया आहिनि से नमाज़ नथा पढ़नि। जो छोकिरो थी बीठो ते चयो त साईं जेके काफ़र आहिनि से नमाज़ नथा पढ़नि। टियों छोकिरो उथी बीठो ते चयो त साईं जिन खे नमाज़ नथी अचे उहे नथा पढ़नि। चौथों छोकिरो उथी बीठो चई साईं जिन माण्हुनि जे दिलि में अल्लाह जो ख़ौफ़ कोन्हे उहे नमाज़ नथा पढ़नि। सम्झो था हा सम्झो था इशारो काफ़ी आहे। नमाज़ नथा पढ़नि छो त मरी विया आहिनि। असीं मोहल आहियूं इज़त जी आहियूं। नमाज़ नथा पढ़नि वे जेके काफ़र आहिनि
अल्लाह पना दे, असीं तो मुसलमान नहीं। हाँ, याद रख। नमाज नता पढ़न छो तो अल्लाह जो खौफ करे ना। अल्लाह अकबर, अल्लाह जो खौफ ना हो तो वो के मुसलमान ही करी। नंढे हूंदे अयूब खान जे ज़माने में कराईंदे पढ़ंदा हुआसीं, पोइ उनमें किताबनि में वॾा किताब हूंदा, तरह तरह थोरा हुनमें नसीहत जूं ॻाल्हियूं जाम लिखियलु हूंदियूं। हाणे दादा छा गंद कढूं, नसीहत वारियूं ॻाल्हियूं जाम हूंदियूं सिंधीअ में। उस्तादनि ना शागिर्दनि खे ॿ तितर दादा वञी कुईअ जो, पर अहिड़ी जाइ ते उन्हनि खे कोई ॼाण जिते को बि उनखे ॾिसे न। हिकिड़ो दफ़ो वियो अथई फेरो ॾिनी जंग में, हिन ॼाण जो पासो वठी लोणाईंदी, केरु बि कोन्हे, रुह हीअं देरी कोन कई, तितरे कोई खणी आई, ॿियो हो खणी तितर वियो, डोड़ा डोड़ा रोली रोली फिरी, वरी तितर बि खणी आयो, चाकू बि खणी आयो, चईं वठो वापसि। चई अवा छो? चईं तव्हां चयो त अहिड़ी जाइ ते हिनखे को ॼाण जिते केरु बि न ॾिसे, आउं त दौड़ी दौड़ी बाज़ार थी वियो, जिते वञा उते रखो। होई गुनाह करण वारा मस्त, गुनाह अहिड़ी जाइ ते कर जिते तोखे रब न ॾिसे। हाँ हीअं आउं ॾाढा पियो त मुंहिंजो मोबाइल कढंदे, कढण वारो कोन्हे। आउं ॾिसां पियो त मुंहिंजो चोरी थो करे, जहिड़ो कंदुसि वरी कंदुसि। मौलवी साहब हीअं हारे पियो तो मोबाइल खोले कढी सघंदे। दादो केलनि में हुजे या कमांड में हुजे या कंहिं भांडे में हुजे, दुकान में हुजे, दरी दरवाजा बंदि हुजनि, पर जांच कॾहिं त रब ॾिसे। हा इहा सोच रख, रब ॾिसे। हज़रत उस्मान रज़ी अल्लाह तआला अन्हु अल्लाह जे रसूल जो सहाबी बि ॼाणो पिया न थी पिया। जंग में निकिरंदो करो खणी जंग में वेंदो, पोइ वॾी चादर जो खीमो ठाहींदो हो, पोइ लिकी सोड़ो थी जंग जी ज़रूरत पूरी करे पोइ वरी ईंदो हो, पोइ माण्हुनि ताड़ियो हिनखे त हीअ जंग जी जाइ ते वॾी चादर खणी थो वञे, उहा ढके थो, तंबू ठाहे थो, पोइ हुन में अंदरि लिकी वेहे थो, पोइ पंहिंजी ज़रूरत खे पूरो करे थो। पोइ जॾहिं हज़रत उस्मान साईं खां पुछियो वियो त जंग वठी ख़्यालु त कुदरती तक़ाज़ा आहे, इन में तूं एतिरी तकलीफ़ छो थो करी, हे वॾियूं चादरूं खणो पाण खे लिकाए थो वी। चई जेॾी महिल जंग में वञी उघाड़ो थींदो आहे, तेॾी महिल मूंखे डपु थींदो आहे, ख़ौफ़ थींदो आहे त रब पियो ॾिसे। इहा हुई सोच। ख़बर पई नमाज़ नथी पढ़जे, रूह बीमार आहे, रूह खे खाधो कोन मिलियो आहे, रूह जो खाधो अलाह जो क़ुरान। घोड़े लाइ खाधे जो बंदोबस्त कयो, महिमान छुटो, जिस्म जे लाइ कई खाधा, रूह छुटो। खबरदार, इंसान हिन दुनिया जे अंदरि जेको बि माण्हू आहे, हुन में रब ॿ ताक़तूं रखियूं आहिनि। हिकिड़ी ताक़त शहवानी, ॿी ताक़त ग़ज़बी। शहवानी ताक़त माना पंहिंजी ज़रूरतनि खे ॻोल्हींदो, पंहिंजी ज़रूरतनि जी ख़्वाहिश कंदो, ॾींहुं राति हुनखे तलब ऐं तलब में लॻो पियो हूंदो। को बनी खे लॻो पियो आहे, को दुकान खे लॻो पियो आहे, को नौकिरी खे लॻो पियो आहे, को मज़दूरी खे लॻो पियो आहे। वॾो करे मिलंदा, अचो वठंदुसि, अन्न वठंदुसि, दवा वठंदुसि, कपिड़ो वठंदुसि, घर ठाराईंदुसि, फलाणो कंदुसि, फलाणो कंदुसि। पर इहा तलब आहे, तड़प आहे, जंहिंजे करे इंसान इहे शयूं ॻोल्हे थो। ॿी आहे ताक़त, इंसान में कुदरत वारी ताक़त रखी आहे, ग़ज़ब ऐं कावड़ वारी ताक़त। इंसान जे इन्हनि शयुनि मंझि जेकॾहिं का बि रुकावट अची वई त इंसान जड़ो मुंहिंजी भली मुंहिंजी मुतबा न कनि, तूं जेकॾहिं भेण करे वॾो छॾींदुसि, जड़ो कंदुसि। मूं मानी जेकॾहिं रखी आहे अॻियां खां थो, भले कुतो जड़ो बि मानी खणी वञे, कुते खे छॾींदुसि। धारी माण्हू जेकॾहिं घर में ॻड़ी अचे, माण्हू छॾींदो?
करे टपी पे घर में बकरी या छेड़ो खड़े तो तू छड़ी दे हिकड़िया इंसान में तलब ॿियो आहे दफ़ा तलब ॻोल्हे हथ कंदो शयूं रोज़ी जूं दिफ़ा जेको शइ रुकावट वञिबो जेको इंसान जे ज़रूरतनि खे नुक़सान पहुचाईंदो इंसान उन ग़ज़ब ऐं कावड़ जे ज़रिए सां दिफ़ा कंदो बचा कंदो हाणे इहे ॿ शयूं आहिनि जंहिंजे करे दुनिया जे अंदरि इहो बाज़ार गरम आहे ऐं इन एतिरी बाज़ार गरम आहे जो मुल्क जो अमन तबाह थी वियो ढेरा फसाद खूनेज़ियूं क़त्ल वॾो कमु आहे हू हुते मां पिया पुलिस पुॼे ई कोन थी ढेरनि जो वार चोरी जो वठो वठो हाणे इन इंसान जे इन दुनिया जे ज़िंदगीअ खे अमन ऐं सुकून में रखिजे अमन ऐं सुकून में रखिजे उन लाइ कानून खपे तव्हां त दुनिया जो अमन तबाह न थिए इंसान सही लाइन ते पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे सघे इंसान जे जाइज़ ज़रूरतनि में जेका शइ रुकावट आहे उनखे सही नमूने सां हल कजे अदल ऐं इंसाफ़ जा फ़ैसिला थियनि त कंहिं बि मज़लूम सां बेवाजिबी न थिए उन लाइ कानून खपे अदल ऐं इंसाफ़ हाणे इहो जेको इंसाननि खे ज़िंदगी गुज़ारण लाइ जेको कानून खपे इहो कानून केरु ठाहे नवाज़ शरीफ़ खे चऊं ठाहे भला नवाज़ शरीफ़ खे कानून ठाहींदो त इमरान कोन मञींदो हाँ हलो PPR खे चवंदा तव्हीं ठाहे PPR कानून ठाहींदा त असीं मुला कोन मञींदा इंसान जो कानून इंसान तस्लीम न कंदो अमेरिका वारो कानून असां पाकिस्तानियुनि खे न खपे पाकिस्तान वारो कानून सऊदी खे न खपे सऊदी वारो कानून ईरान खे न खपे कानून उहो ठाहे कानून अहिड़ो ठाहे जेको पूरी दुनिया जे सभिनी मुल्कनि खे क़बूल हुजे सुभान अल्लाह इमरान खान कानून ठाहींदो असीं मञींदा नहीं जा इमरान खान हींअर नओं कानून ठाहियो आहे वञो मदरसा जेके आहिनि न मदरसा उहे सरकारी तहवील में था वठनि उन्हनि जा वरी बोर्ड ठाहिणो आहे हाणे मदरसा जेके पई उन्हनि में इहो क़ुरान वारी तालीम बि हलाईंदा ऐं हूअ जेका तालीम आहे 6 7 8 9 10 11 12 इहे बि हलाईंदा ॿई तालीमूं गॾु हलंदियूं ऐं मौलवियुनि खे पघार सरकारी ॾींदा सम्झो इतां जेके मौलवी पढ़ी निकिरंदा सिंधो वात बंदि हुजे को बि मौलवी हुकूमत जे ख़िलाफ़ न ॻाल्हाए न त मौलवी ईसा खे 2 लाख रुपया पघार थो मिले हाणे हुनखे धमकी ॾेई छॾियो त जुमे जे ॾींहुं थोरो हेॾा होॾा कई त तुंहिंजो पघार बंदि आहे हाणे ईसे खे थो ॻाल्हाए भला मौलवियुनि जो वात कीअं बंदि कजे मदरसा कब्ज़े में वठो उनमें अंग्रेजी तालीम शुरू करियो मौलवियुनि खे वॾा पघार ॾियो मौलवियुनि जो वात बंदि करियो त तनक़ीद न कनि कंहिं हुकूमत जा ज़ुल्म ऐं बदमाशियूं ॾिसी ख़ामोश रहनि तव्हांखे धमकी हुजे तलवारुनि जे मथां लटकियल हुजे जेकॾहिं कुझु कई त तुंहिंजो पघार बंदि थींदो मौलवी खे काबू करियो इन जे लाइ गवर्नमेंट हींअर मदरसनि जा बोर्ड ठाहिया आहिनि सरकारी तहवील में मदरसा पिया वठनि परवेज़ मुशर्रफ 11 साल परवेज़ मुशर्रफ 11 साल मस्जिद में ठहियो नो चटी जा लॻनि नहीं लफ़्ज़ मूंखे ॿियो ॻाल्हाइणो
मॉडल मदरसा ठाई, मॉडल मदरसा ये मुलन ने मदरसा के खत्म करूं। कौन हजा पुट कौन हजा परवेज मशरवारा मॉडल मदरसा थुकू में जली केर आयु ही कौन पढ़ तवा स्कूल के तो समाजो मदरसा जाए गलती छोटी हो स्कूल में गदा बिठाई स्कूल में वडे रंजा भार रखियन स्कूल को चला रंजो आता कौन तब पंजन स्कूल के कौन संभाल सके जहां के हाने वाली गलती थी पे मदरसा की गलती न करो अल्हम्दुलिल्लाह तवा का सवाल से सुखिया है सुभान अल्लाह कानून बैठा मदरसा की जेनी मदरसा के तान कब्जे में उठा ना नहीं तान का सलाम करना तान में तेरी ताली को ने मदरसा के तान पे कब्जे में उठो तान में तेरी थूम ही को ने पुट ये मुसलमान के ईमानी घर जो मसलो लाखे मुसलमान मई कुर्सी विदा अल्लाह जो कुरान के तालीम के जिंदा रखना बंद कर जरा खराब आ जा मदरसा बंद कर कुरान की तालीम में उनके दुखी जी लगे पेट में सूर तो पाए कुरान के तालीम में उनके बलो तो करे हुजो मुसलमान का काम कुरान की तालीम में आई होई क्या जानी बिट्टे यहूदी जंत कहा कि कुरान के तालीम में सूर सुनिया नु जाता है ता बिट्टी में मुल्क जो है कुरान है मदरसा मुझे दोस्त इंसान के दुनिया में अमन वाली जिंदगी गुजारने का कानून कानून में केर छाए इमरान खान ना बड़ा फजलमान था ना बड़ा फजलमान थाएंगे तो इमरान खान कौन कबूल करो पीपीआर कबूल कौन करना नून लीग वाला कबूल कौन करना न के मौलवी के कानून थाएंगे जासा न के मुल्ले के कानून थाएंगे जासा न के सियासी लीडर के कानून थाएंगे जासा न के प्रोफेसर लेक्चरर के कानून थाएंगे जासा कानून वो छाए जेवट चार शे होजन कानून वो छाए जेवट चार शे होजन एक तो आलिम अल गैब होजे उन जो इल्म मोहित होजे उन के सजी खबर होजे तो 2022 में केड़ी मखलूक होंदी 2030 में छा थींदो 2035 में छा थींदो 2040 में छा थींदो दुनिया केतिरो वक्त रहंदी इमाम महदी जे वक्त में छा हुंदो दज्जाल जे वक्त में छा हुंदो ईसा अलैहिस्सलाम जे वक्त में छा हुंदो पूरी दुनिया के हज़ारें सज्जन जी जिंदगी जंहिंजे अॻियां हुजे हिकु नंबर 2 पूरी दुनिया के माण्हुनि जे मिजाज खां चॉइस खां पसंद खां अकलन खां तबीयतन खां वाक़िफ़ हुजे कानून अहिड़ो ठाहे जेको पाकिस्तान जे वारनि जे तबीयत ते फिट हुजे इंडिया वारनि जे तबीयत ते फिट हुजे ईरान वारनि जे तबीयत ते फिट हुजे अमेरिका अफ्रीका धंधो जापान जर्मन फ्रांस मिस्र लीबिया लेबनान पूरी दुनिया के सभिनी इंसाननि जे मथां हिकु जहिड़ो फिट हुजे ऐं कानून अहिड़ो हुजे जेको हर दौर में कम जे उनमें का बि कमी कोताही न हुजे अहिड़े क़िस्म जे कानून ठाहिण लाइ इल्म मुहित खपे आलिम अल गैब हुजणु ज़रूरी आहे उहा ज़ात ऐं ताक़त सिर्फ़ अल्लाह जी आहे इन करे कानून ठाहिण जो हक़ रब जे ज़ात खे आहे सुभान अल्लाह कानून ठाहिण लाइ जंहिं इल्म जी ज़रूरत आहे उहो इल्म रब वटि सुभान कानून ठाहिण लाइ नंबर 2 कुदरत कामिल ताक़त घुर्जे ताक़त खपे कानून जे लाइ तबारकल्लज़ी बियदिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर हुवल्लाहुल ख़ालिक़ुल बारिउल मुसव्विर लहुल अस्माउल हुस्ना युसब्बिहु लहु मा फ़िस समावाति वल अर्द व हुवल अज़ीज़ुल हकीम गालिब हिकमत वाला खबरदार कानून वो जाए जे वक्त ताकत हो जाए कादिर कदीर हुआ हाकिम हकीम हुआ आलिम अजीज हुआ खालिक मुसव्विर हुआ कानून वो जाए जिन जो इल्म मोहित हो जी
कानून ठाहिण जो उनखे हक़ आहे जे वटि कुदरत ऐं ताक़त हुजे। कानून जे नाफ़िज़ करण में काई रुकावट न हुजे। हाँ, को बि इंसान तो कयो पर मलाइकनि खे बि ज़रूरत न हुजे जो कानून जे अॻियां आड़ बणजनि। उनजे लाइ कुदरत कामिला खपे। नंबर 3, कानून उनखे ठाहिण जो हक़ आहे जंहिं वटि रहम दिली हुजे, जंहिंजे कानून में बाज हुजे, जंहिंजे कानून में नरमी हुजे, जंहिंजे कानून में कमज़ोर बाननि जे कमज़ोरी जी रिआयत हुजे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हाँ, कानून में रिआयत हुजे, नरमी वारो कानून, सख्ती वारो न। अल्लाह जी ज़ात का वधीक ॿियो केरु रहीम आहे बाबा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम पहिरियों अखर आहे क़ुरान जो। रहमान रहीम पहिरियों अखर आहे क़ुरान जो। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम। सुभान अल्लाह। अल्लाह का वधीक बात कंहिं वटि आहे? अल्लाह अरहम बिइबादिही मिनल उम्मि बिवलदिही। अल्लाह जी ज़ात बाबे ते एतिरी त बाजारी आहे जो पाण फरमायो मां पंहिंजे बच्चे ते एतिरी बाजारी कोन्हे जेतिरो रब बाजारो आहे बानी। समझो ना? अरे नमाज़ नथा पढ़ूं त बि रोज़ी त ॾे पियो। क़ुरान नथा पढ़ूं त बि रोज़ी त बंदि कोन कई। गुनाह पिया कयूं, ज़िना पई हले, शराब पियो हले, जुआ पई हले, चोरी पई हले, धाड़ा पिया हलनि, मिलावट पई हले, धोखो पियो हले, कूड़ा कसम पिया हलनि, बेपर्दगी पई हले। अल्लाह जे छाजो छा मस्जिद खे वञा कोन अचूं, रोज़ो कोन रखूं, ज़कात कोन ॾियूं, ख़ैरात कोन कयूं, क़ुरान कोन पढ़ूं, ज़िक्र कोन करियूं। वाह मुंहिंजा मौला। सुभान अल्लाह। अबू अली सीना खां के माण्हू पुछियो त ॾे ख़बर वक़्तु कीअं गुज़रे? चई बेशुमार गुनाहनि जे बावजूद अरहम राहिमीन जे रहमत जो मींहुं 24 कलाक पियो वसे। सुभान अल्लाह। जवाब त ॾिसो कि बेशुमार गुनाहनि जे बावजूद अरहम राहिमीन जे रहमत जो मींहुं 24 कलाक पियो वसे। कॾहिं रोज़ी बंदि कई, कॾहिं कावड़ियो, हिन मानी मना खारायो न ॾींदुसि मूं ख़्याल न मूं। अल्लाह खां वधीक बाज़ार ॿियो केरु? रब जी बाज दुनिया में हिकिड़ो हिसो। अल्लाह जे रहमत ऐं बाज जा 100 दर्जा आहिनि। हिकिड़ो दर्जो बाज जो दुनिया में आहे। हिकिड़ो दर्जो 99 लिकाए रखई आहे। हिकिड़ो दर्जो बाज जो दुनिया में आहे जो काफ़रनि खे बि ॾे पियो, वाणियुनि खे बि ॾे पियो, मुशरिकनि खे बि ॾे पियो, निभागनि खे बि ॾे पियो, बेनमाज़ियुनि खे बि ॾे पियो, गुनाहगारनि खे बि ॾे पियो, सभिनी जी धक बि ढके पियो। सुभान अल्लाह। इहो बाज जो हिकिड़ो दर्जो आहे। अल्लाह जे प्यारे नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो रब क़यामत जे जॾहिं ॿारनि जे साम्हूं ईंदो तॾहिं रहमत जा 100 हिसा खणी। हा हा, दरिया समुंड हूंदा, मौजूं हूंदियूं, रहमत। सुभान अल्लाह। इहो बि अल्लाह जे रसूल फरमायो क़यामत जे रब रहमत जे जोश में अचे मैदान महशर मां हिकिड़ी मुठ भरींदो। हीअ रब मुठ भरी तो मुझे सरदार असांजे आका रहमत लिल आलमीन फरमायो रब जे उन मुठ में 70,000 इंसान हूंदा पर उहे एॾा त अबदाल एॾा त पोतल हूंदा जो हिकिड़े हिकिड़े जे चवण सां 70,000 ॿिया छॾींदो। हिकु हिकु 70,000 मञा हिकु हिकु जे चवण सां 70,000 ॿिया छॾंदा।
ओके मास्टर का हिसाब कराए कैलकुलेटर थे 70,000 ज़रबिया 70,000 कैलकुलेटर थे वडो कैलकुलेटर हुजे 70,000 ज़रबिया 70,000 तो जवाब ईंदो 3 अरब 90 करोड़। हाँ मुझे मालिक तो मुझे अल्लाह संगे अजी गुनाह करे तो अमल कोने संगे उन्हें मुझ में खंड किया। हाँ को अमल कोने वो क्या मजे तो के देखा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत जॾहिं हिकिड़े माण्हू जो हिसाब किताब थींदो हिकिड़े पासे गुनाह हूंदा ॿिए पासे नेकियूं हूंदियूं थोरो में थोरो फ़र्क़ु थोरो हिकिड़ी जे न नेकी हुजे ऐं नेकियुनि वारे पासे रखिजे तकर हमरा जी जान छुटी वञे ॻाल्हि वञी खुटी आहे हिकिड़ी नेकी ते उन वणे जो बहानो हला रही है हथ बदे हथ ॾिनो हला रही हिकिड़ी नेकी खुटी आहे मैदान वॾो मुड़ुस मथे खोड़ सम्झो अबू आहे अम्मा आहे मिट आहिनि माइट आहिनि पुट आहिनि लिमूं आहिनि ज़ालूं आहिनि मामा आहिनि चाचा आहिनि बिरादर आहे ॻोठ राज संगत होटल ते मूं बि घणनि खे चायूं पियारियूं जलेबियूं खारायूं ईज़ी रोड करे ॾिनो सम्झो छॾ त का वञी का नेकी पिनी अचां पोइ वीचारो टिकाए पवंदो पोइ अची झोलियूं झलींदो अम्मा जीजड़ी मां रातियुनि जो रुनी ओजागा कई मां हिकिड़ी नेकी खुटी पई आहे ॾे न त जहन्नम में थो वञा हाय न मां कम अचे न पी बाबा पाण ई कर बराबरि पाण अॼु असीं पंहिंजी जान छॾाइण में पूरा आहियूं पुट मां जवाबु ॾिनो पीउ जवाबु ॾिनो पुटनि जवाबु ॾिनो नियाणियुनि जवाबु ॾिनो भाउरनि भेनरुनि जवाबु ॾिनो ॻोठ वारनि जवाबु ॾिनो मिटनि माइटनि अज़ीज़नि क़रीबनि दोस्तनि यारनि जंहिंजूं हली मली उमिरि कोट ताईं शादियूं खाधियूंसीं हर हथ कढी आहे न उमेद थींदो मायूस थींदो भरी सलाह निकिरी लोणा पियो हणंदो हिकिड़ो हमारा कुंड ते बीठो हूंदो सो हिनखे ॾिसंदो हीअ भातियूं पियो पाए न छा अहिड़ा कंहिंखे बि ॿोली कीअं छाजे लाइ पियो रोले आहे छा जी हर माण्हू हिसाब किताब पियो हले हिकिड़ी नेकी खुटी पई आहे अलाह साईं खां टाइम अची आयो आहियां पिनण निकितो आहियां केरु कोन थो ॾिए मरी वियो आहियां रुली रुली अञो हिकिड़ी नेकी बि केरु कोन थो ॾिए वञा केरु एॾी हलिया मूं वटि आहे हिकिड़ी मुंह थी न सञाए कई हिकिड़ी रुको कोन आहे माण्हू कमु हुई कोन थींदो ऐं हिकिड़ी नेकी गुनाहनि जा हंबर आऊं हुई कोन बचंदो त खण तूं तुंहिंजो त भलो थिए पोइ हाणे असांजो हिन नेकी मिली ॿिध ॾींदो अचे अबदी ज़िंदगी जो फ़ैसिलो वॾी ॻाल्हि कान्हे हाँ अलादी नेकी मिली हुई अलादी नेकी मिली अलादी नेकी अलादी खे ख़बर आहे ॾिसे थो पियो सभु बाने खां पुछंदो ॾे ख़बर किथां वंदई दीदी ॾाढो हमारा बीठो आहे उन खां वठी ऐं अची वञी वठी अचेसि वञी वठी अचे तोखे नेकी ॾियो वठी अची झालई हुनखे ॿार मां चए हालत आहे तोखे बि सॾु थियो आहे हाणे दिलि ॾिनो राणा भरी नेकी हुई हिकिड़ी दाब ॾिनी बि थोरो बि कयो न वरी पुछां त मुंहिंजी थी आहे छा थी थो ना निकिरी आहे हाणे ग़लती न पियो अचे हथ में बंदि हंजो अला साईं हाणे हिनखे नेकी कहिड़ी ॾियां न हीअ मूं ॾिनी आहे छा सी मूं वटि हुई हिकिड़ी मूंखे पको ई आऊं कोन छॾंदुसि रुगो हिन गुनाह मुझे हाणे ठीकु आहे यार हिकिड़ी नेकी खे त थोरो करे छॾियो ॿिए के मुसलमान जो भलो थिए अलाह जी फरमाईंदो तो एॾो सखी जो तो हुई हिकिड़ी ॻाल्हि त ॾेई छॾी जे तूं इंसान थी करे एॾो सखी त आउं रब त तोखां बि वॾो सखी आहियां हिनखे छॾियां थो जो हिन जो खातो बराबरि थियो तोखे छॾियां थो तो हिन ते एहसान कयो आहे हलो ॿई जन्नत में सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह कानून ठाहिण जो हक़ हुनखे अॼु ॾेढ हुजे कानून ठाहिण जो हक़ हुन कुदरत हुजे
कानून ठाणे जो उनके हक़ आहे जे वटि रहम ऐं बात हुजे कानून में ठाही पर बात पर रखनि बात वारा कानून रियायत वारा कानून की पाण दुकान ते रियायत कराईंदा आहियूं न आई कपड़ो कीअं विकिणो ॿियनि खां ॿियूं ॻाल्हियूं चोखा ॾेई सघो ॿिए ॾांहुं थिए न त ॿुधाए तव्हां ईमानदारी बि अञा किताब वठां कोन फिरी सिरिया जॾहिं मां भॻो आहियां तो वटि संगत पहली मेहरबानी कर ऐं रियायत तूं पाण हर शइ में बाक़ी हुजे बीड़ी हुजे छाप हुजे कपिड़ो लटो जेका ॿोड़ भाॼी वठंदा आहियूं कोशिशि कंदा आहियूं त रियायत अचे अल्लाह तबारक व तआला कानून बि ठाहियो पर वरी ॿारनि सां रियायत बि रखई रियायत अकीमुस सलात व आतु ज़कात वरकऊ मर्राकीन नमाज के कायम करो ज़कात अदा करो नमाज पढ़ो त रुकू कंदड़नि सां गॾिजी रुकू करियो माना जमात सां नमाज पढ़ो अकीमु सलात व आतु ज़कात नमाज पढ़ो ज़कात ॾियो जमात सां पढ़ो कानून मन शहिद मिनकुम अश-शहर फलयसुम जंहिंजी ज़िंदगी में रमज़ान अची वञे उन ते फ़र्ज़ आहे त रोज़ा रखे कानून ठाही पर उन में वरी रियायत रखे हकीम सलात नमाज़ कायम करियो सफ़र में थकल आहियां ठहियो सुनतूं छटियूं फ़र्ज़ खे अधु अधु कर बराबरि तूं पढ़ हल सुनतूं हर माप त फ़र्ज़ में अधु अधु थी इहा वरी जॾहिं असीं ॻाल्हि कंदा आहियूं न अञा बि रियायत त करे फ़र्ज़ खे अधु करे छॾी सम्झो त वरी माण्हू असांखे असांजे ॻाल्हियुनि में फासाईंदा आहिनि माण्हू कंहिंखे बख़्शी कोन था कनि न सही आहे आयो मस्जिद में हुतां जो थकल को बरे में हुजे मस्जिद में घिड़ंदे छा त हकड़ खे चई मोला थकल आहियां अॼु कुलो वाला खे हथु हथु कर मना कुलो वाला खे हथु हथु कर हथु हिकिड़ी रकात में हथु ॾींहं में हाणे बि ॾिया नमाज़ कायम करे कि सफ़र में ही हथु हथु कर कई बीमार आहियां घर पढ़ी छॾ मस्जिद ताईं नथो पुॼां घर पढ़ साईं पियो नथो सघां वही पढ़ साईं वयो नथो सघां ज़ख़्म थिया आहिनि फट थी पिया आहिनि दुॾनि में लेटी पओ सुम्ही पढ़ साईं उथ में नथी थिए शर्मदा पढ़ साईं ये रक्त वहे पियो फट थिया आहिनि पेशाब जो फुड़ो फुड़ो हले पियो मिंट जी साहिब कोन्हे भल पियो वहे तूं माथ करे नमाज़ पढ़ साईं पाणी कोन्हे को थर में आया चवंदा खूह हितां अरे मैं परे आहे पाणी कोन्हे हाणे जबल में आया थर में आया पाणी कोन्हे साईं ऑपरेशन कराई अथमि डॉक्टर चवंदा पाणी के हथ में न लायो हाणे नमाज़ कीअं पढ़ां कई ख़ैर आहे छॾ पाणी खे तयम्मुम करे नमाज़ पढ़ हल तयम्मुम सफ़ा सवलो तयम्मुम उन शइ ते थींदो जेका शइ पाणीअ बाहि में न सड़े न ॻरे उन शइ ते थींदो इहो कानून ॿुधी खे तयम्मुम उन शइ ते थींदो जेका बाहि में न सड़े न ॻरे काठियूं सड़नि थियूं कपड़ो सड़े तो कागर सड़े तो प्लास्टिक ॻरे तो लोहो ॻरे तो तांबू ॻरे तो चांदी ॻरे तो पितल ॻरे तो इन ते कोन थींदी पत्थर हा उन ते थी वेंदी सिरूं उन ते थी वेंदी दिलो आहे मट हा उन ते थी वेंदी ज़मीन आहे उन ते थी वेंदी मिट्टी जो वॾो खड़ो आहे उन ते थी वेंदी सिर रखी आहे बसि सवली ॻाल्हि सिर रखी आहे पाण थाणी मुंहं ते मलियो
पर हथानी एकड़ो हिन बांधे फिर जो हिन बांधे फिर वुजू भी थी यो तड़प लई को हल सही अन्या छाता कपे हां केडी मेहरबानी तयो करे नमाज पढ़ हल थी वेंदी साईं रेल गाड़ी में छयो नमाज ना टाइम थियो रेल गाड़ी हन मुके खबर कोने नो माणू पंजाब करे आयो कोने केडी में हिय पे वने केडी में हिय पे वने खबर ना उलांदो करो बरंदो करो ए मुरनी भलो करो नमाज पढ़ो मोह के डाला करो हां एना मोह करे नमाज पढ़ो रेल गाड़ी हिय फिरी वने पो अगर मोह की वने रेल हिय फिरी वने पो मारी नमाज छाती दो ऐनमा तुवल्लु फसम्मा वजहुल्लाह रात जो मयूं पियो चारे के ज़माने में मयूं रात जो पराईंदा हुआसीं सम्झो था हाणे वरी आवाज़ विया ॾिया छो त बनियूं सभु आबाद थी वयूं जूअ आयो कोन माल खे चायूं किथे चाढ़ियूं तंहिंखां पोइ अलाए हिन मुल्क में अमन आहे न त को ज़मानो हूंदो पोइ राति माल कढियो वेंदासीं महीने में जॻह में पियो चढ़ंदो हाणे रात जो माल कढी वियो मथो फिरी वियो चमी गोड़ जा थका खेड़ जा टाॾा मुर्स जो मथो फिरी वियो लाॾो करो बरंदो करो फजर जी अज़ान थी वई मोह केॾा करे रेल गाॾी में वेठो मोह केॾा करे फरमाई ऐनमा तुवल्लु फसम्मा वजहुल्लाह बाना तो ते मयारी कोन्हे जेॾां तुंहिंजो मोह रब बि हुन पासे सुभान अल्लाह हकीकत रे तूं कानून छा जे कानून में बात हुजे वहां मुंहिंजा मालिक सुभान अल्लाह से बीमार आया की रोज़ो माफ़ है की मुसाफिर आया की रोज़ो माफ़ है सीतड़ वारो रोज़ो माफ़ है माइया मंत्री कोरस में रोज़ो माफ़ है माइया बाहर पेट में रोज़ जी तकलीफ बर्दाश्त न थी करे रोज़ो माफ़ है माइया थन ते बाहर आए रोज़ो ती रखे थन सुकी वेंदी बाहर को कमर रोटी तोखे भी माफ़ है मुसाफिर के माफ़ पोड़े के माफ़ करे जनी पोड़े ते रोज़ो कोने मुसाफिर ते रोज़ो कोने को डिलीवरी वाली माई ते रोज़ो कोने थन वाली माई ते रोज़ो कोने को हलो सबर के माफी ॾेई जहिड़ी चङा भला तो मूं जहिड़ा नंढा मोटे जहिड़ा कुई विझ त सॼो ॻोठ काई ॾो करे कीअं रोज़ो रखो साईं रोज़ो त मूं रखियो पर मूंखे ख़बर ई कान पई वञी सुत त वण जे हेठां शैतान विड़ी वियो तड़ पइजी वियो जी खैरां थी वेंदी छॾ तुंहिंजो रोज़ो कोन टुटंदो साईं उथियो या सारे दे भत तयारा मानी तयारा चांहि तयारा बीड़ी जो मवानी फूक भरी दोया पर मिंट 5 रहिया आहिनि तड़ब करण वारा त मोह मिठो कयो हाणे जाया मानी खाया चांहि पिया छा करा जे तो भत खां त तड़ रजी वेंदो मेरे मथे सां रोज़ जी नियत करणी पइजी वई छा करियां अला साईं अला जी फरमाए त तूं पहिरीं पंहिंजे नफ़्स खे पल भत मां मोहण बीड़ी जूं फूकूं भरे चांहि जो कोप गिड़काए जल्दी कर पोइ जेकॾहिं बांगूं मिली वियूं त बि ख़ैर रोज़ में वञी तड़ कंदे त बाऊं रब तोसां लेखो कोन कंदुसि सुभान अल्लाह हकीकत है वाह मुंहिंजा मालिक केॾो न तूं बाज़ार वञ रोज़ो रखी घर आयो ॻाल्हि विसरी वई त फ्रिज खोले लीटर जी बोतल कढी गड़ 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 सॼी पी चट कई ज़ाल वेठी ते हकड़ कई जी मुआज रोज़ो कोन रखियो अथई न अरे ईमान वारी ॻाल्हि विसरी वई हाणे अलाह जो रसूल जो फरमाए त रोज़ेदार रोज़े में जेकॾहिं भुलिजी काई पी वञे त ईअं सम्झो त रब हुनजी दावत कई रब हुनजी महिमानी कई त मुड़ुस लेट थी वियो भल धक वठे रोज़ो कोन टुटो पाणी बि फबियो वाह मुंहिंजा मालिक सुभान अल्लाह वाह मुंहिंजा मालिक केॾी न 2000 कानून उहो ठाहे जे वटि ॿाज हुजे कानून उहो ठाहे जेको बेरिया हुजे जंहिंमें जानबदारी न हुजे अल्लाह जे रसूल फरमायो त जेकॾहिं मुंहिंजी न्याणी फातिमा बिन्त अलीफ जेकॾहिं मुंहिंजी न्याणी फातिमा बिन्त मोहम्मद अली जी घरवारी हसन हुसैन जी मां सगोरी जेकॾहिं चोरी कंदी त मोहम्मद कानून लागू करे मुंहिंजे धीअ जो हथु वढिबो जंहिंमें रिया कोन्हे उहो कानून अल्लाह जो आहे हिन
ज़िंदगी जो अमन ऐं सुकून अल्लाह जे कानून सुभान अल्लाह ज़िंदगी रही मुलाक़ात बाक़ी ॻाल्हियूं रहिजी वयूं टाइम बि ख़तमु थी वियो मुड़ुस बि थकी पियो